अवांखे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे मीरपुर माथिलो मां घोटकी पुलिस एहलकार वटि मोटरवे सां मोर्चा न हुजण वारो मामलो आवाज़ टीवी जे प्रोग्राम आख़िर छाकज में नशर थियण खां पोइ एसएसपी जागी पियो। बिल्कुल नाज़रीन, गुज़रियल 2 हफ़्तनि दौरान सखर मुल्तान मोटरवे सां ड्यूटी कंदड़ 2 पुलिस एहलकारनि खे ॾोहारिन शहीद कयो हो। आवाज़ टीवी मोर्चा न हुजण जी निशानदेही कई हुई। एसएसपी पारां सखर मुल्तान मोटरवे सां क़ाइम 140 पिकेटुनि ते मोर्चा ठाहिण जो हुकुम जारी किया है, जिन तहत खुंबड़ा जी हदुनि में कम शुरू किया वियो आहे। मीरपुर माथिले मां ख़बर पहुचाई पिया। घोटकी पुलिस एहलकारनि वटि मोटरवे सां मोर्चा न हुजण वारो मामलो आवाज़ टीवी जे प्रोग्राम आख़िर छा कजे में नशर थियण खां पोइ एसएसपी जागी पियो आहे। आगाह कयूं पिया। मीरपुर माथिले मां घोटकी पुलिस एहलकारनि वटि मोटरवे सां मोर्चा न हुजण वारे मामले में आवाज़ टीवी जे प्रोग्राम आख़िर छा कजे में नशर थियण खां पोइ एसएसपी जागी पियो आहे। तफ़सील वठंदासीं मीरपुर माथिले मां लतीफ़ वसीर खां। लतीफ़, आगाह कजो। जी बिल्कुल, जेके घोटकी ज़िले में सखर मुल्तान मोटरवे आहे उन सां गॾु जेके घोटकी ज़िले जा पुलिस एहलकार ड्यूटियूं कनि पिया, उन्हनि खे मोर्चा न हुअण जे करे उहे सख़्तु नुक़सान में हुआ। उन सां गॾोगॾु 2 हफ़्तनि दौरान 2 जेके पुलिस एहलकार शहीद थिया हुआ। इन सॼे मामले ते आवाज़ टीवी जे प्रोग्राम आख़िर छा कजे खां पोइ पुलिस इंतजामिया जागी पई है। एचएसपी जेको घोटकी आहे उन नोटिस वरितो आहे मोहम्मद अज़हर मुगल पारां हुकुम अहकामात जारी कया विया आहिनि। ख़ासि तौर ते जेके सीपेक सां गॾु जेके बि पुलिस जी पिकटूं आहिनि 140 पुलिस पिकटूं जेके मोर्चा आहिनि उहे ठाराइण जा हुकुम अहकामात जारी कया विया आहिनि, जंहिंमें 367 जे लॻभॻि पुलिस एहलकार गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी खुलियल आसमान हेठि उते ड्यूटी कनि पिया। पर उन सां गॾोगॾु इहे हुकुम अहकामात जारी कया विया आहिनि जेके उतां जा लाॻापियल हद जा एसएचओ हूंदा उहे उते पेट्रोलिंग भी कंदा। उन सां गॾोगॾु जेके पुलिस एहलकार उते ड्यूटियूं कनि पिया उन्हनि खे 3 वक़्त चांहि बि ॾिनी वेंदी। पर ही घोटकी ज़िले जा पुलिस एहलकार जेके केतिरे ई वक़्त खां वठी इन मामले ते जेके सख़्तु परेशान हुआ ऐं पुलिस सां मुक़ाबले दौरान पुलिस एहलकार 2 शहीद थिया। उन खां पोइ सॼो मामलो आवाज़ टीवी ते नशर थियो। ख़ासि तौर ते जेके वीकनेस पॉइंटूं पुलिस एहलकारनि वटि मोर्चा न हुआ, जॾहिं को मामलो थींदो दुआरनि सां जॾहिं कुझु मुक़ाबला थींदा पुलिस एहलकार शहीद थींदा। उन खां पोइ एसएसपी पारां इन सॼे मामले जो नोटिस वठण खां पोइ जेके ज़िले अंदरि जेके मोटरवे सां गॾु जेके बि पिक्चूं आहिनि मोर्चा आहिनि उहे ठाराइण जा हुकुम अहकामात जारी कया विया आहिनि। पर यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं ॾोहारियुनि पारां हिकिड़ी वीडियो वायरल कई वई हुई। घोटकी जा 2 ॾोहारी 2 मुखबिर बि अॻुवाट थियल आहिनि। एसपी घोटकी खे पहिरियों जेको आहे सीपेक मोटरवे ते कार्रवाई जो धमकी ॾिनी। उन खां पोइ सॼो मामलो ख़ासि तौर ते पुलिस एहलकार जेके जवान हुआ केतिरे ई सालनि खां वठी खुलियल आसमान हेठि ड्यूटियूं कनि पिया। सॼे मामले जो आवाज़ टीवी खां पोइ नोटिस वरितो वियो आहे। एसएसपी पारां समूरनि जेके मोर्चा आहिनि उहे ठाराइण जे हुकुम अहकामात जारी कया विया आहिनि। जी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।